मिटा करके तू प्यार रंग भर दे, नफरत को मिटा करके तू प्यार का रंग भर दे। गुरुदेव मेरे दाता हमको ऐसा वर दो, मेरे मन के मंदिर में गुरुदेव तू बस जाए, मेरे मन के मंदिर में गुरुदेव तू बस जाए। किसको भी देखूं मैं तेरा रूप नजर आए, जिसको भी देखूं मैं तेरा रूप नजर आए। दे ज्ञान का अमृत तू जीवन को सफल कर दे, दे ज्ञान का अमृत तू जीवन का सफल कर दे। गुरुदेव मेरे दाता हमको ऐसा वर दे, शबरी की तरह सेवा और ज्ञान हो मीरा का, शबरी की तरह सेवा और ज्ञान हो मीरा का। विभाओ तुलसी सी और बोल कबीरा सा, शरदा हो तुलसी सी और ज्ञान कबीरा सा। हे ज्ञान का अमृत तू जीवन का सफल कर दे, ये अर्ज करे प्रेमी सतगुर पूरा कर दे। गुरुदेव मेरे दाता हमको ऐसा वर दे, सेवा सिमरन सत्संग जान समर्थ दे, सेवा सिमरण सत्संग झोली में मेरे भर दे। बोलो जय बाबा गोदरी वारा। आशा उदानी दीदी तव्हां चओ, अचे तो आवाज़? बोल बाबा दास राम साहेब की जय, बाबा गेलाराम खुद बाबा गेलाराम साहेब की जय, वॾी देवरनि वारे दातार की जय। रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, जा देव नामा जा देव नामा, जय बाबा जय बाबा, रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, जा देव नामा। आहे राहत जीअ ते हलणो ॾुखियो, आहे राहत जीअ ते हलणो ॾुखियो, मुंहिंजा सतगुर मूंखे बचाए तूं, मुंहिंजा सतगुर मूंखे बचाए तूं, हिक राह दुखी ॿियो पंध परे, हिक राह दुखी ॿियो पंध परे,
मेरी किनारे लगाए तू, मेरी लगाए किनारे तू। जय बाबा जय बाबा, रग रग मुझी गुण गुण गाए गाए तुंहिंजा जाने वञा मां। जाने वञा मां, करे प्यार हिते हर को थो, करे प्यार हिते हर को थो। पर विरले तोर निभाए, पर विरलो तोर निभाए। जेको तुंहिंजी बणे, जेको तुंहिंजी बणे, गुण तुंहिंजा गाए सो, तुंहिंजा गाए सो। हर दम खुशियूं मनाए, हर दम खुशियूं मनाए। रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, जाॾे वञा मां, जाॾे वञा मां। बाबल मुंहिंजा बाबल, कर महर मूं ते बाबल, कर महर मूं ते बाबल। तोसां तोर निभाया मां, तोसां तोर निभाया मां। उथंदे विहंदे हलंदे चलंदे, उथंदे विहंदे हलंदे चलंदे। तुझी महिमा जा गुण गाया मां, तुझी महिमा जा गुण गाया मां। रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, जाॾे वञा बाबल, जाॾे वञा बाबल। हरी रग रग मुंहिंजी गुण गाए तव्हांजा, जाॾे वञा मां। बोल बाबा हरदास राम साहिब की जय। मीना दीदी चओ, पोइ वरी आशा दीदी चए। मोबाइल बरोबर है, एकदम बराबर है आवाज। जय बाबा, जय बाबा। सभई जय बाबा करो मीना दीदी सां। जय बाबा। नथा आइएगा ना हो जाइए। साईं ओ साईं, साईं सच्चा साईं, तू मुंहिंजो मां तुंहिंजी, तू मुंहिंजो मां तुंहिंजी, मुंहिंजो प्यार विश्वास आहे तो में, मुंहिंजो प्यार आहे तो में, विश्वास आहे तो में। साईं ओ साईं, लख तोरा पाया तुंहिंजा, एॾो प्यार तो ॾिनो आ। लख तोरा तुंहिंजा, एॾो प्यार तो ॾिनो आ। मुंहिंजा सतगुर मुंहिंजा बाबल, मूंखे सभु कुझु तो ॾिनो आ। गुण तुंहिंजा मां वेठी ॻायां, गुण तुंहिंजा मां वेठी ॻायां, हर वेले मां तोखे सारियां। मुंहिंजो प्यार विश्वास आहे तो में,
है तो में साईं महिमा तेरी न जाई तो देना शरणाई महिमा तेरी न जाई तो देना शरणाई नहीं परमात्मा की मुस्तफा नहीं परवाह जहान दी मुस्तफा दे तुआई चरणन सा तू पंहिंजे लाए चरणन सा तू पंहिंजे लाए जीवन पंहिंजो ठाहिया मुंहिंजो प्यार आहे तो में आहे तो में मुंहिंजो प्यार विश्वास आहे तो में साईं ओ साईं रहमत जो दर्दी कया पागल मां गुलामी रहमत जो मां गर्दी कया तो दर गुलामी मुंहिंजा सतगुर मुंहिंजा बाबन दिया तो दर रोज़ सलामी मुंहिंजा सतगुर मुंहिंजा बाबा दिया तो दर मां सलामी मान तुंहिंजो शान तुंहिंजो मान तुंहिंजो शान तुंहिंजो नाज़ तो ते आहे मुंहिंजो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में मुंहिंजो प्यार आहे तो में विश्वास आहे तो में साईं ओ साईं 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 पेपर पे लिख के देती तमाम सुठो भजन मस्त। आशा दीदी आप बोलिए अभी। दीदी आवाज नहीं आ रही है क्या? आ रही है। आ रही है। हाँ हाँ दीदी एक मैं कथा सुनाती हूँ, स्टोरी सुनाती हूँ। बहुत अच्छा। हिकिड़ो ऋषि हूंदो आहे, उहो 12 ॾींहंनि में हिकु दफ़ो भिक्षा कंदो आहे, 12 में न खाईंदो आहे। वॾनि वॾनि घरनि में ईंदो आहे भिक्षा करण की 12 महीननि में हिकु दफ़ो ई मूंखे मिली वञे की मां ॿीहर भिक्षा जे लाइ वञा ई न। ईंदो आहे हिकिड़े राजा जे महिलात जे ॿाहिरां ईंदो आहे। राजा बीठो हूंदो आहे, उते राजा खे पात्र अॻियां ॾेई करे चवंदो त भिक्षा आंदे। राजा कहिड़ी ॻाल्हि ते गुस्से हूंदो आहे, क्रोधित हूंदो आहे त सॼो गुस्सो बाउंस हिनजे मथां कंदो आहे, ऋषि जे मथां। राजा जे पासे में घोड़ो ॿधल हुयो, उते घोड़े जी लिद पई हुई। उहा लिद खणी करे हिनजे पात्र में करमंडल में विझंदो अथसि। ऋषि ॾाढो दुखी थींदो आहे, चवंदो आहे अहिड़ो कहिड़ो ॾींहुं आयो अॼु की भई मां त सॼो साल वेठो भिक्षा मां खाईंदो आहियां, अहिड़े कहिड़े घड़ीअ में मां हिन राजा जे महिलात में आयमि की मूंखे लिद भिक्षा में मिली आहे। ॾाढो दुखी थी अची करे पंहिंजे झोपड़े में कुटिया में वापसि ईंदो आहे। चवंदो आहे अहिड़ो हूंदो मुंहिंजो कर्म कयल, कुझु अहिड़ो हिसाब किताब हूंदो मुंहिंजो राजा सां जो मूंखे भिक्षा में न लिद ॾिनी आहे।
त ईंदो आहे ॾाढो उदास मन सां सोचींदो आहे मां अहिड़ो कहिड़ो कर्म कयो आहे, अहिड़ो कहिड़ो कर्म कयो आहे कि मूंखे इहा भिक्षा में लिद मिली आहे। चवंदा जानदे हूंदो कहिड़े जन्मनि जो हिसाब किताब राजा सां। ईअं कंदे कंदे ॾाढा ॾींहं गुज़री वेंदा आहिनि त उहो ई राजा शिकार ते सिपाहियुनि सां गॾु जंगल में ईंदो आहे। राजा खे ॾाढी प्यास लॻंदी आहे त ॾिसंदो आहे हिते हिकु झोपड़ी आहे, केरु त हूंदो असांखे पाणी पीआईंदो। त दर खड़काईंदो आहे त ऋषि वेठो, उहो ई ऋषि वेठो तपस्या कंदो आहे। त राजा आवाज़ ते उथंदो आहे ऐं चवंदो त की भई मूंखे अखियूं खोलींदो आहे, उथंदो अथसि, चवंदो अथसि भई असांखे ॾाढी प्यास लॻी आहे, असांखे पाणी पीआरो। सभिनी सिपाहियुनि खे उहो ऋषि पाणी ॾींदो आहे ऐं राजा खे पाणी न ॾींदो आहे। त राजा चईंदो अथसि पहिरियों त मूंखे तोखे पाणी ॾियणु खपई, मां राजा आहियां, हे सिपाही त मुंहिंजे पुठियां आहिनि न। त चईंदो अथसि ईअं लिद ॾे इशारो कंदो अथसि। ॿाहिरि हीअं लिद जो पहाड़ हूंदो आहे हुनजे घर जे कुटिया जे ॿाहिरि। लिद ॾे इशारो कंदो अथसि, चवंदो अथसि इहो खा। चई हे त लिद जो पहाड़ आहे सॼो। त चई हा इहो तुंहिंजो ई करम भोग अथई। त चई कीअं? चई यादि कर ॾाढो कुझु टाइम अॻु मां तुंहिंजे दर ते भिक्षा वठण आयो। पोइ तूं कहिड़े ॻाल्हि खां घर में कंहिं ॻाल्हि खां गुस्से हूंदे तूं मूंखे भिक्षा में हीअ लिद ॾिनी आहे। उहा तुर 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 थी वधी करे इहो एॾो वॾो पहाड़ ई ठही वई आहे। इहो सभु तुंहिंजो करम भोग अथई। मां तोखे पाणी न ॾींदुमि, तोखे इहा लिद खाइणी पवंदे। ॾाढो राजा पशेमान थो थिए, चए थो मां इहा लिद कीअं खाई सघंदसि। भई लिद खाइण त मुंहिंजे बस जी ॻाल्हि कान्हे। त चई ओॾी महिल त तूं जेॾी महिल मूंखे भिक्षा में ॾिनई ओॾी महिल त न पंहिंजे कर्मनि जो सोच, न फल जो सोच, न छा, तूं त क्रोध में अची मूंखे उहा लिद भिक्षा जे पात्र में ॾिनई। ऐं इहो रूल आहे एक देवे दस्त पावे। भई हिकु ॾींदे त दस्त पाईंदे, त इन करे इहा 10 गुना थी वई आहे। इहा तुर तुर मां ॾह थी वई आहे, पहाड़ थी वई आहे इहा तुंहिंजी। भई हाणे तोखे इहा खाइणी पवंदव। चए थो ॾाढो तीसड़ियूं करे माफ़ी थो वठे भई मां इहा न खाई सघंदसि, प्लीज़ मूंखे पाणी ॾेई। चई तोखे पाणी त मिलंदो कोन। चई मां त ॿुधो आहे संत ऋषि दयालु थींदा आहिनि, भई तूं मूंखे पाणी ॾे। त चईसि मां त तोखे काई हेल्प करे नथो सघे, तूं पंहिंजे जनम में गुरू कयो अथई। त चईसि हा मूंखे आहे गुरू। त चई कहिड़ो गुरू अथई? पोइ ॿुधाए थो हे फलाणो गुरू आहे मुंहिंजो। चईसि हुनजे वञ इहा सॼी हुनखे ॻाल्हि करे ॿुधाए की भई मूंखां कुझु महीना अॻु ग़लती थी वई, मां भिक्षा में भई पात्र में हिकु ऋषिअ खे लिद दान कई हुई, हाणे उहा पहाड़ थी वई आहे तुर तुर करे। तोखे गुरू उन मां ॿाहिरि कढंदे तोखे आइडिया ॾेई करे। ईंदो आहे गुरूअ वटि सिपाहियुनि सां गॾु। पोइ हुननि खे सॼी ॻाल्हि कंदो आहे भई मां कहिड़े ॻाल्हि सां भई राणीअ सां नाराज़ हुयसि, पोइ गुस्सो मां सॼो बाउंस हिकु ऋषि जे मथां कयो हुयो ऐं उहा मां लिद हुनखे पात्र में दान में ॾिनी हुई। हाणे उहा तुर तुर थी करे 10 गुना थी वई आहे। मां त हेतिरो ज़रो ॾिनो पर उहा हाणे पहाड़ी ठही वई आहे। हाणे उहो ऋषि चए थो इहा तोखे खाइणी पवंदे, छोकी तूं मूंखे पात्र में खाइण लाइ ॾिनी आहे, हाणे तोखे खाइणी पवंदे। चवंदो अथसि बेस एतिरी सी ॻाल्हि आहे, तूं हेतिरी ॻाल्हि लाइ हेतिरो पशेमान थियो आहीं। पोइ ॾाढियूं तीसड़ियूं कंदो आहे गुरूअ जो अॻियां। चवंदो अथसि जल्दी मूंखे हिन जो उपाउ ॿुधायो जल्दी। पोइ चवंदो अथसि तूं त एॾो नाले वारो राजा हुएं, तूं त एतिरो तुंहिंजो प्रजा पालिक खे एॾो सुठो रखियो हुई, एतिरो तुंहिंजी वाह वाह कंदा हुआ माण्हू, ऋषि बि तुंहिंजो नालो ॿुधी तुंहिंजे दर ते आयो की ॾाढो धर्मात्मा राजा आहे। मां हिन वटि हिकु दफ़ो वेंदुमि त 12 महीना मूंखे किथे ॿिए हंधि वञण जी ज़रूरत न पवंदी। भई तूं त पंहिंजो नालो सॼो इहो करे छॾे। चईसि हाणे मां बि ॾाढो तंहिं ॾींहुं खफे हुयमि, मां बि खफे थी खणी इहो ग़लति कमु कयो। ओॾी महिल त मां क्रोध में सोचियो ई न की इन जो पुठियां फल छा निकिरंदो। त चएसि तो ठीकु आहे भई जेको बि हाणे तोखे जेके तुंहिंजो सुठायूं हुयूं न, हाणे सभु उहे सुठायूं भुलाए करे तोखे सभु कसायूं करणियूं पवंदे। सभु ग़लति आदतूं, दारू पीअण ऐं मायुनि सां अखियूं लड़ाइण, रस्ते ते दारू पीअण ऐं माना पंहिंजी एतिरो सभु ग़लति ग़लति कंदे कम कि माण्हू सभु जेके तुंहिंजे देश में आहिनि सभु तुंहिंजी बुराई कनि, सभु उन राजा जी बुराई कनि। जीअं जेके राजा जी बुराई कंदा उन जा जेके राजा जा ख़राब कर्म थियल उहे तुर 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 थी हुन माण्हुनि जे हिसे में हली वेंदा। उहे बुरा कर्म राजा जा माण्हुनि जे हिसे में अची वेंदा ऐं माण्हुनि जूं सुठायूं राजा जे हिसे में हली वेंदियूं। भई इन करे चवंदा आहिनि मित्र हमारा 100, जेकी असांजी बुराई करे उहो ई सचो मित्र आहे।
असां दुखी थींदा आहियूं, हाय हाय हिन असांजी बुराई कई, हे हीअं आहे हीअं, पर उहो ई मित्र सचो आहे जेको असांजी बुराई थो करे पियो, एक्चुअली असांजा कर्म खणी थो वञे पाण वटि ऐं पंहिंजा सुठा कर्म असांखे था ॾियनि, बरोबर। राजा गुरु इहा ॾे थो आइडिया ॾे थो, अची तीअं ई करे थो, दारू थो पीए, चौराहे ते थो वेहे, मायुनि सां अखियूं थो लड़ाए, माण्हुनि खे तंग थो करे, नंढनि ॿारनि खे तंग थो करे, मतिलबु अती थो करे अती। त सभु बुराई था ॾाढी कनि। ॾाढी निंदा थी थिए राजा जी। पोइ उते झोपड़े जे ॿाहिरां अचे थो ऋषिअ जे, त हेतिरो जेतिरो दान कयई ओतिरी लिद बची, उहा घटि थी घटि ओतिरी बची बाक़ी। त पोइ ऋषि वटि वञे तूं अंदरि, ॾाढो पेरे थो पयसि, ॾाढो माफ़ी थो घुरिस, चयसि तूं त मूंखे ॾाढी सुठी सलाह ॾिनई भई। त चयईं हा, हिकु जल्दी गुरु ई कर्म हूंदो आहे कटिजी विया। जेको कहिड़ी बि ट्रबल हुजे, कहिड़ी बि ट्रबल मां असांखे पंहिंजो गुरु ई ॿाहिरि कढी सघंदो आहे। भली मां केतिरो बि पहुतल ऋषि आहियां, मां 35 साल हिक पेर ते बि इहा कई आहे, तपस्या कई आहे, 35 साल ॿिया बि करे पेर ते तपस्या कई आहे, पर मां तोखे इन सोल्यूशन मां ॿाहिरि न कढियो, तुंहिंजे गुरुअ ॾिस तोखे कीअं हिकु झटके सां ॿाहिरि कढियईं। इन करे चवंदा आहिनि गुरुअ बिना गत न आहे, शाह बिना पत न आहे। जीअं गीता रीति नारद मुनीअ वारो ॿुधाईंदी आहे की भई ईंदो हुयो उहा मिटी खोटे, दीदी तव्हां ॿुधाईंदा आहियो न, मिटी खोटे ॾींदा हुआ, नारद मुनी गुरु न कयो हुयो, त हीअ बि ईअं ई गुरुअ ते स्टोरी आहे की गुरु करणु गुरु केतिरो ज़रूरी ज़रूरी आहे। आहे। बोल गोदड़ी वारे घनश्याम श्याम की जय। भजन आशा मस्त ॿुधाए स्टोरी, मस्त। हाँ बड़े मां बि किथां पढ़ी हुई, मां बि असांजी ईअं ॿुधल आहे, असांजी ॿुधल आहे, पर ॾाढी सुठी आहे। हा सुठी आहे, जाम सुठी। तव्हां ॿुधायो हाणे घणो कुझु सिखण लाइ आहे न हिन मां। बोलो गोदड़ी वारे घनश्याम की जय। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। देवी दुर्गे जगत जननी, देवी दुर्गे जगत जननी, तुम हो मंगल कारिणी। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। दस भुजा दस शस्त्र धारिणी, दस भुजा दस शस्त्र धारिणी, मधु के कम्ब संहारिणी। दस भुजा दस शस्त्र धारिणी, मधु के कम्ब संहारिणी। अद्वित्य तुम अनन्या, अद्वित्य तुम अनन्या, भवानी माँ दुख हारिणी। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। शुंभ निशुंभ दानव दलनी, भक्ति भक्ति दायनी। शुंभ निशुंभ दानव दलनी, भक्ति मुक्ति दायनी। युग प्रसवनी महायोगिनी, चंडिके माँ शिवानी। युग प्रसवनी महायोगिनी, चंडिके माँ शिवानी। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी, महिषासुर मर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति
नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। सतगुण महासरस्वती रजगुण महालक्ष्मी रूपिणी सतगुण महासरस्वती रजगुण महालक्ष्मी रूपिणी तुमी गुण महा तमो गुण महा दुर्गा तुम हो तमो गुण महा दुर्गा तुम हो महामाया ओ सनातनी दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। देवी दुर्गे जगत जननी देवी दुर्गे जगत जननी तुम हो मंगलकारिणी दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। दस भुजा दस शस्त्र धारिणी मधुकैटभ संहारिणी दस भुजा दस शस्त्र धारिणी मधुकैटभ संहारिणी आदि विद्या तुम अनन्या आदि विद्या तुम अनन्या भवानी माँ दुख हारिणी दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। देवी दुर्गे जगत जननी देवी दुर्गे जगत जननी तुम हो मंगलकारिणी दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। दुर्गे दुर्गे दुर्गति नाशिनी महिषासुरमर्दिनी जय माँ दुर्गे। जयकारा शेरा वाली दा बोल सांचे दरबार की जय। दुर्गे माँ दुर्गति के नाश करे छॾंदी आहे। दुर्गति माना खराब कंडीशन चवंदा आहियूं न दुर्गति हो गई खराब कंडीशन उनखे भी माता नाश करे छॾंदी आहे। जीअं महिषासुर खे नाश करे छॾियईं तीअं खराब सिचुएशन के भी या बुरायुनि खे भी माता नाश करे छॾंदी आहे। जगत जी जननी उहो ई आहे जगत के पैदा करण वारी माता ई आहे उहो ई मंगल करण वारी आहे। ऐं 10 उनके हथ 10 हाथ है माता के शस्त्र है उनके हाथ में। मधु और कैटम्ब को भी मार दिया था। मधु कैटम्ब कौन थे किसको याद है? मधु कैटम्ब 2 दानव थे। जब विष्णु भगवान सो गए थे तब उनके कान में से कचरा निकला था तो उसमें से 2 दानव निकले थे जिनका नाम था मधु और कैटम्ब। वो दोनों ब्रह्मा जी के पीछे पड़ गए भाई हम ब्रह्मा को मारेंगे और उसके हाथ से सारे उसके जो वेद थे ब्रह्मा के हाथ में वो छीन लिए उनसे ब्रह्मा से और वो समुद्र में डाल दिए। तो वहां पर ब्रह्मा जी ने माता को आवाज दी तो वो योग माया बनकर आई महामाया बनकर आई और उसने उन दोनों दानव का नाश किया और विष्णु भगवान को नींद में से जगाया और तब विष्णु भगवान उठे और फिर एक घोड़े का रूप धारण किया आधा मनुष्य और आधा घोड़ा और वो रूप धारण करके वो गए अंदर समुद्र में और ब्रह्मा जी के सारे पुस्तक जो पानी में चले गए थे वो पूरे उनको लाके दिए। तो इस तरह से जिनको ब्रह्मा भी नहीं मार सके उसको माता ने मारा, जिसको शिव नहीं मार सके उसको काली माँ ने मारा। तो कहने का मतलब कि भगवान ने स्त्री को बहुत ज्यादा शक्ति दी है कि बुराइयों का अंत
वो चाहे तो 1 मिनट में कर सकती है। वैसे ही मधु कैटम्ब को मारा, वैसे ही शुंभ निशुंभ को भी मारा। शुंभ निशुंभ दानव दलनी, शुंभ निशुंभ दानव को भी मारा। उस दिन हमने कथा की थी गोरखनाथ की, भैरवनाथ को भी उन्होंने देवता बना दिया माता ने, छोटी सी कन्या ने। तो इस तरह रजो तमो सतो, ये जो तीनों गुण है, सतो गुण हमें मिलता है माता सरस्वती से, रजो गुण हमें मिलता है माता लक्ष्मी से, और तमो गुण हमें मिलता है दुर्गा माता से। तो इन तीनों, ये तीनों जो है ये महामाया का रूप भी धारण कर सकती हैं और जग को चला भी सकती हैं। यही माता महायोगिनी बन जाती है, यही माता चंडी के बन जाती है, यही माता शिवानी बन जाती है और सबकी रक्षा करती है। तो इस तरह से माता की जो महिमा है वो अपरंपार है। सब लोग मिलकर बोलेंगे जयकारा शेरा वाली दा, बोल सांचे दरबार की जय। एक बार बहुत से लोग जा रहे थे, उसमें एक दीनो या धनु नाम आया है, दीनो फकीर भी था। उसको माता जोता वाली के दरबार में जाना था, ऊपर पहाड़ी पर। तो काफी लोग साथ में लेके जा रहा था। उसने जब बिगिन किया था तब थोड़े लोग थे उसके साथ, और फिर धीरे धीरे लोग बढ़ते गए और काफी लोगों को वहां पर लेके जाता था। तो जो अकबर थे उससे सहन नहीं होता था कि ये किधर जा रहा है और ये पूरी पब्लिक क्यों जमा कर रहा है, हमारे खिलाफ कोई साजिश तो नहीं कर रहा है। तो एक दिन जब वो लोग जा रहे थे तो उसके घोड़े को पकड़ लिया और बोला कि ये तुमको घोड़ा मैं लेकर जाने नहीं दूंगा, और उस घोड़े का सर काट दिया अकबर ने। तो वो जो माता का भक्त था, दीनू फकीर था, तो उसको बहुत रोना आता है कि मेरे घोड़े को इन्होंने क्यों मारा। तो अकबर को बोलता है कि जब तक मैं वापस नहीं आऊं तब तक आप इस घोड़े को कुछ मत करना, इसका शरीर एज इट इज रखना। ऊपर जाता है माता के मंदिर में, जोता वाली माता के मंदिर में। वहां जाकर बहुत रोता है और माता को मिन्नत करता है कि ये घोड़ा भी तो मेरे साथ आ रहा था आपका दर्शन करने के लिए, तो मेरे साथ जो आ रहे हैं मैं उनको आपके आश्रय पर लेकर आता हूँ, और आपने क्या कर दिया उसे। अब आप कैसे भी उस घोड़े को जिंदा करो, या तो मैं अपना सर इधर आपको चढ़ा के जाऊंगा। तो हाथ में चाकू लिया और वो बोलता है कि मैं अपना सर काट के माँ को चढ़ा के जाऊंगा। तो वहां पे माँ प्रकट होती है और उसको बोलती है कि तू जा वापस, तेरा घोड़ा तेरे को सही सलामत मिलेगा, हमने उसको फिर से जीवित कर दिया है। और अब जो तूने बात कही है कि मैं अपना सर माता को देता हूँ,